अस्सलाम वालेकुम। और टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान ज़िला बदीन कोऑर्डिनेटर अली गुलाम खुसो, सोशल मीडिया सेंटर सिंध, मौज मेरण अखबार सर्कुलेशन मैनेजर लोअर सिंध फिरबात अखबार गंडोबागो, जीएम चैनल डायरेक्टर ऐं सोशल मीडिया सेंटर सिंध चैनल सीईओ। ऐं एतिरो चवां थो, असांजे मेंबर जेको ही रहमान पंवर बीठो आहिनि, ते कातलाणो हमिलो जेको थियो आहे, जो इन ॻाल्हि तां थियो आहे त हिन असां जेके पोस्टरूं थियूं आहिनि आइस माफ़िया जे ख़िलाफ़ु रखियूं आहिनि, उन्हनि छा कयो आहे, न्याज़ मोहम्मद पठान, शबा करीम मेमण ऐं ॿिया जेके मुंहिंजा 5 रुकनी जेका मुंहिंजी कमेटी आहे, उन्हनि सां ते हिकिड़े चकर न ॿ टे चकर हिननि ते हमला थिया आहिनि। उनखां पोइ हीअ एफआईआर कापी आहे जेका आउं सरेआम मंज़रेआम आणियां पियो। उनखां पोइ अॼु ताईं को बि हिन ते तदारक कोन थियो आहे, का बि गिरफ़्तारी कान थी आहे। असीं पुरदोर मुतालबो था करियूं पाकिस्तान जे टीम जेको असांजो चेयरमैन आहे इसाक अहमद शेख साहब, चेयरमैन पाकिस्तान कराची, एंड IG सिंध गुलाम नबी मेमन साहब, ऐं DIG हैदराबाद धारेजो साहब, एंड SSP बदीन साहब ऐं SHO साहब। अञा ताईं इहे माण्हू गिरफ़्तार छो कोन कया विया आहिनि, या असांखे कुझु बि थियो हू मारण जे लाइ रेडी आहिनि, हू चवनि पिया ऐं सरेआम उन्हनि जा वॉइस जेके आहिनि असां वटि मौजूदु आहिनि, उनजा स्कैन शॉट आहिनि, उन सां गार गंद अलॻि करे रहिया आहिनि। उनखां पोइ जानलेवा हमला बि करे रहिया आहिनि। जे असां सां इंसाफ़ न थियो त असीं इंसानी हक़नि जी पासदारी कीअं करे सघंदासीं, ऐं आवाम जा जेके आवाज़ आहिनि अलाए आवाम ताईं असीं कीअं पहुचाए सघंदासीं। बराए महिरबानी इन मुंहिंजी ॻाल्हि जो नोटिस वरितो वञे ऐं जल्द खां जल्द गिरफ़्तार कया वञनि जवाबदारनि खे। हींअर जेको वञा पियो आराइन टेल रेगुलेटर मेन फुडो रोड ते रिकॉर्ड करायां थो, ऐं उनखां पोइ इंशाअल्लाह SSP ऑफिस अॻियां बि आऊं इहो धरणो हणी वेंदुसि जेसीं ते गिरफ़्तार न थींदा। असां एफआईआर इन लाइ नाहे कराई त हीअ वरी जामिन कराए ऐं वरी सुबुह जो असां जेके ॿिए मेंबर खे धक हणनि। मुंहिंजा 4 मेंबर सांगी फरो में ॿिया बि कमु कनि पिया, उनखे बि जान जो ख़तरो आहे, उनजो ज़िम्मेवार SHO ॾेई एंड SSP बदीन हूंदा। अली गुलाम खुसो, सोशल मीडिया सेंटर सिंध।